तू जेको पई करी गलत पई करी। छाजो गलत थी कयां पई? माण्हू जीअण जे लाइ मानी त खाईंदो न। तो कहिड़ा मण फ्रूटनि जा वठी ॾिना आहिनि। हा मतलब त कलू सच पियो चवे न त तू उन ते मस्त थी पई आहीं, सो बि रुखी मानीअ जे करे। हा, को ॿ रुपया बि न ॾींदो त गुज़रान त करणो आहे न, पर मां ऐं मुंहिंजी धीउ ईअं बुख हड़ताल करे मरी वञूं। बात कोन थई छा? तो मूंखो घुरी हा त मां तोखे ॾियां हा। हरू भरू ॻोठ में फिरणी वांगुरु फिरंदी न वतो। थधो थी मुआ थधो थी। सच ॿुधायां, कलूअ मिड़ई भोग कयो अथई। हाँ, सच थी चवीं? हा हा, सफ़ा सच। पर इहो बि सच आहे त सुञाई सफ़ा घर करे वई आहे। मां सुञाईअ खे सेठियाणी जे घर जो महिमान थियणु कोन ॾींदुसि। ऐं चवीं त 500 रुपया ॾियां। 500 रुपया? वञी कंहिं फ़क़ीरियाणीअ खे ख़ैरात में ॾे, मां कोन वठंदीसांइ। भला 1000 हलंदो? ऐं कलूअ जे कूड़ ते हियां पियो फाटई, बाक़ी हिते इश्क किस्तिन में थो करे। 1000 सेठियाणीअ जे हिकिड़े वेले जो ख़र्च आहे, न खपनि। टोटल मुंहिंजे खीसे में 5000 थी। अचे वठ। ओ इते रख। ईअं थी न सही ॻाल्हि। हाणे तूं वेह, मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। अख में आई सुणाक में। ओ बाटा केर विञाजियो अथई, कंहिंखे बि थो ॻोल्ही। हलिया हलिया वेह। बाथरूम खां पोड़ी गुम थी वई अथई। यार हिन छोरे पे रुलाए तबाह करे छॾियो आहे। अरे दा मवाली बि को ॻोल्हण जहिड़ो आहे? ॻोल्हणो अथई त सेठियाणी खे ॻोल्ह। बाक़ी मवाली रुली पिनी शाम जो घर मोटी ईंदो। सेठियाणी छा मतलब आहे तुंहिंजो? तूं मुंहिंजो भाउ आहीं, तोसां कहिड़ी लिक कयां? माई मूं ते मस्त थी पई आहे, चवे थी त मूं ते हथ रख। हाँ, कहिड़ी माई? अरे अंधा या सेठियाणी ॿियो वरी कहिड़ी? ॻाल्हि छा थो कलू कारा? तूं ॾाढो सुहिणो आहे जो तो ते सेठियाणी मस्त थींदी। छॾ मिया, खाधा खाई मस्त थी आहे घोबाटा। 3 वेला मानी ॾींदो आंसि, उहा बि मुफ़्त में। पोइ इहा मुफ़्त मानी छो थो ॾेसि? छिके पैसा वठ हिन सेठियाणीअ खां। यार तूं त मुंहिंजो दोस्त आहीं, पोइ चयो मूंखे पुठी में छो थो खंजर हणे? कुझु ख़्यालु कर। बाबा पैसे जी बाज़ी आहे, जेको खपाए सो खाए। तूं जो खीसे में एलपी वतंदे त पोइ सेठियाणी तोॾे छो लोणो हणंदी? सेठियाणी छो ॾिस खण पंहिंजी चांहि। मामा कलू गोबाटो सिधो सेठियाणी ॾे वेंदी। मां पाण ईअं ई थो चाहियां त वञे सेठियाणी ॾे त हणेसि बूट। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।